नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लंडन में खबर ॾींदा हलूं त आलमी वबा कोरोना वायरस में मुब्तला थियण खां पोइ सिहतयाबी ताईं जो सफ़र काफ़ी मुश्किल साबित थींदो आहे, छो त करतीना जे दौरान अवां जिस्मानी कमज़ोरी सां गॾोगॾु दिमाग़ी मसइलनि खे बि मुंहुं ॾींदा आहियो। कोरोना में मुब्तला थियण जे दौरान केतिरियूं ई निशानियूं ज़ाहिर थींदियूं, जंहिंमें मथे जो सूरु, गलो ख़राब, खंघि ऐं ॿियूं केतिरियूं निशानियूं शामिल आहे। पर हाणे माहिरीन कोरोना वायरस जी सिहतयाब थियण खां पोइ ज़ाहिर थींदड़ यानी पोस्ट कोविड-19 जी निशानियुनि जे बारे में ॿुधायो त माहिरीन इंकशाफ कयो त तक़रीबन 75% मरीज़ तरफ़ां इहे शिकायतूं मिली रहियूं आहिनि त हुनजी कोरोना टेस्ट नेगेटिव अचण जे बावजूदि बि हुन में कुझु हफ़्ते ऐं महीननि ताईं कुझु निशानियूं ज़ाहिर थी रहियूं आहिनि। जर्नल ऑफ द अमेरिका मेडिकल एसोसिएशन जामा तरफ़ां कयल मुतालमे में इहा ॻाल्हि साम्हूं आई है त सिहतयाबी जे बावजूदि बि माण्हुनि खे साह खणण में मसइलो ऐं थकावट जहिड़ी निशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।